त बाकराणी वेझो मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि तां अॻूणो पुलिस अहलकार क़तल थी वियो। ॻोठ दौलत खोखर वेझो हथियारबंदनि अॻूणे पुलिस अहलकार शहज़ादो शर खे गोलियुनि जो खाज बणाए छॾियो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त बाकराणी वेझो मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि तां अॻूणो पुलिस अहलकार क़तल थी वियो। ॻोठ दौलत खोखर वेझो हथियारबंदनि अॻूणे पुलिस अहलकार शहज़ादो शर खे गोलियुनि जो खाज बणाए छॾियो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं इन अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त बाकराणी वेझो मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि तां अॻूणो पुलिस अहलकार क़तल थी वियो। ॻोठ दौलत खोखर वेझो हथियारबंदनि अॻूणे पुलिस अहलकार शहज़ादो शर खे गोलियुनि जो खाज बणाए छॾियो। अफ़सोसनाक ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं त बाकराणी वेझो मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि तां अॻूणो पुलिस अहलकार क़तल थी वियो। ॻोठ दौलत खोखर वेझो हथियारबंदनि अॻूणे पुलिस अहलकार शहज़ादो शर खे गोलियुनि जो खाज बणाए छॾियो। अफ़सोसनाक ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं बाकराणी वेझो मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि तां अॻूणो पुलिस अहलकार क़तल थी वियो। ॻोठ दौलत खोखर वेझो हथियारबंदनि अॻूणे पुलिस अहलकार शहज़ादो शर खे गोलियुनि जो खाज बणाए छॾियो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं बाकराणी वेझो मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि तां अॻूणो पुलिस अहलकार क़तल थी वियो। ॻोठ दौलत खोखर वेझो हथियारबंदनि अॻूणे पुलिस अहलकार शहज़ादो शर खे गोलियुनि जो खाज बणाए छॾियो। आगाह करे अवां खे अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त बाकराणी वेझो मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि तां अॻूणो पुलिस अहलकार क़तल थी वियो आहे। ॻोठ दौलत खोखर वेझो हथियारबंदनि अॻूणे पुलिस अहलकार शहज़ादो शर खे गोलियुनि जो खाज बणाए छॾियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे बाकराणी खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर आसिफ़ अली तुनियो। जी आसिफ़, अॻूणो पुलिस अहलकार क़तल थी वियो, वधीक घणा तफ़सील हिन वटि आगाह कजो। बाकराणी थाणे जी हद ॻोठ दौलत खोखर भरिसां नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि अॻूणे पुलिस अहलकार शहज़ादो ख़ान शर खे गोली हणी क़तल करे छॾियो आहे। मक़सूद उन वक़्तु पंहिंजी ज़रई ज़मीन में बीठो हो त हथियारबंदनि संदसि मथां फायरिंग करे फरार थी विया। अहिड़े वाक़े बाद बाकराणी पुलिस वाक़े हंधि पहुची लाश पंहिंजी तहवील में वरितो आहे ऐं मर्द जेको आहे उहो पोस्टमार्टम लाइ डोकरी अस्पताल खणे वई आहे। इन सिलसिले में बाकराणी पुलिस ॿुधायो आहे त हीउ वाक़ियो जेको आहे उहो ज़ाती दुश्मनी तहत पेश आयो आहे ऐं मक़सूद शहज़ादो शर ते पंहिंजे चाचे राज़ी ख़ान शर जे केस क़तल जो इल्ज़ाम हो ऐं इन केस में नामज़द हुजण जे करे मक़सूल खे जेको आहे उहो पुलिस खाते मां बरतरफ़ कयो वियो। हिननि चयो त पोस्टमार्टम लाइ असां डोकरी आया आहियूं ऐं वधीक जेका उहा जांच करे रहिया आहियूं। जी ठीकु आहे आसिफ़, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।